सल्लल्लाहु अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। मोहतरम व्यूअर्स, अॼोके इन फैज़ान औरात जे क्लिप में असां एहतिलाम खां हिफ़ाज़त, अखियूं कॾहिं बि न ॾुखंदियूं, घर में मदनी माहौल बनाइण जो नुस्ख़ो, शुगर जो इलाज, कर्ज़ लाहिण जो इलाज इंशाअल्लाह इन्हनि जे औरात जे हवाले सां ॿुधंदासीं। अचो पहिरियां एहतिलाम यानी गुस्ल फ़र्ज़ थियण खां बचण जे लाइ छा करणु घुरिजे, कहिड़ो विर्द वज़ाइफ़ करणु घुरिजनि, अचो उन जे मुतालिक़ ॿुधूं था। एहतिलाम यानी निंड में तड़ पवण खां बचण जे लाइ सूरह नूह सुम्हण वक़्तु हिकु भेरो पढ़ण सां, पढ़ी करे पाण ते दम करण सां इंशाअल्लाह अज़्ज़ व जल एहतिलाम न थींदो। मरहबम बिहबीबी कुर्रती आइनी मुहम्मद इब्न अब्दुल्लाह। हज़रत से इमाम हसन रज़ियल्लाहु ताला का रिवायत आहे, जेको शख्स मुअज़्ज़न खे अशहदु अन्ना मुहम्मद रसूलुल्लाह चवंदो ॿुधे ही चवे ऐं पंहिंजे अंगूठनि खे जे नहनि खे चुमी करे अखियुनि सां लॻाए त न कॾहिं अंधो थींदो ऐं न ई उन जूं अखियूं कॾहिं ॾुखंदियूं। घर में मदनी माहौल बणाइण जे नुस्खे जे लाइ वल्लज़ीन यक़ूलून रब्बना हब लना मिन अज़वाजिना व ज़ुर्रियातिना क़ुर्रता आयुनिन वजअलना लिलमुत्तक़ीन इमामा। सिपारो 19 सूरह फुरकान जी 74वीं आयत। तर्जुमो जो ई आहे, ए असांजा रब असांखे ॾे असांजे ज़ालुनि ऐं असांजे औलाद मां अखियुनि जी थधाई ऐं असांखे परहेज़गारनि जो अॻुवाण बना। हिन हर नमाज़ खां पोइ ही दुआ अव्वल व आख़िर दुरूद शरीफ़ सां हिकु भेरो पढ़ी वठिजे त इंशाअल्लाह अज़्ज़ व जल ॿार बच्चा सुन्नतुनि जा पाबंद बणबा ऐं घर में मदनी माहौल क़ाइमु थींदो। दुनिया भर में डायबिटीज़ शुगर जो जेको मर्ज़ आहे तमामु घणो फैलिजी चुको आहे। अॼु असां अव्हांखे उनजो रूहानी इलाज ॿुधाईंदासीं। 15 सिपारे में सूरह बनी इसराइल आहे, उनजी 80 नंबर आयत आहे, 80 नंबर आयत आहे, रब्बि अदखिलनी मुदखला सिद्क़िन व अखरिजनी मुखरज सिद्क़िन वजअलनी मिन लदुनका सुल्तानन नसीरा। इहा जेका आयत आहे इनजो तर्जुमो इहा आहे, मुंहिंजा रब मूंखे सची तरह दाख़िल कर ऐं सची तरह ॿाहिरि वठी हल ऐं मूंखे पंहिंजी तरफ़ खां मददगार क़ुवत अता कर। हीअ क़ुरानी दुआ रोज़ानो सुबुह ऐं शाम 3 भेरा अव्वल ऐं आख़िर 3 भेरा दुरूद पाक पढ़ी करे पाणी ते दम करे पियो, इंशाअल्लाह अज़्ज़ व जल शुगर खां नजात हासिल थींदी। हिन जी इलाज जी मुद्दत जेका आहे उहा शिफ़ा मिलण ताईं आहे। हर शख़्स कर्ज़दार आहे, बल्कि ॿुधायो थो वञे त हर पाकिस्तानी कर्ज़दार आहे। त जो कर्ज़ लाहिण जो वज़ीफ़ो ॿुधूं था। अल्लाहुम्मा अक्फ़िनी बिहलालिका अन हरामिका व अग़निनी बिफ़ज़लि अम्मन सिवाक। तर्जुमो, या अल्लाह मूंखे हलाल रिज़्क़ अता फ़रमाए करे हराम खां बचाए ऐं पंहिंजे फ़ज़ल ऐं करम सां पाण खां सवाइ ॿियनि खां बेनियाज़ करे छॾ। मुराद हासिल थियण ताईं हर नमाज़ खां पोइ 11 भेरा ऐं पिणु सुबुह ऐं शाम 100 भेरा रोज़ानो अव्वल ऐं आख़िर हिकु भेरो दुरूद शरीफ़ पढ़ी करे पढ़ंदा। चवंदा त हिकु मकातब उन ग़ुलाम खे चइबो आहे जंहिं पंहिंजे मालिक सां माल जी अदायगी जे एवज़ आज़ादी जो मुआहिदो कयो हुजे। हज़रत मुश्किल कुशा अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा करमल्लाहु ताला वजहुल करीम जी बारगाह में अर्ज़ कयो, आउं पंहिंजी किताबत यानी आज़ादी जी क़ीमत अदा करण खां आजिज़ यानी लाचार आहियां, मुंहिंजी मदद फ़रमायो। पाण करमल्लाहु ताला वजहुल करीम फ़रमायाऊं, आउं तोखे कुझु कलिमात न सेखारियां जेकी जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन मूंखे सेखारिया हुआ। जेकॾहिं तव्हां ते जबल सेर, हीअ सेर हिकु जबल जो नालो आहे, जेॾो कर्ज़ हूंदो त बि अल्लाह अज़्ज़ व जल तव्हांजे तरफ़ां अदा करे छॾींदो। तव्हीं हीअं चवंदा कयो, अल्लाहुम्मा अक्फ़िनी बिहलालिका अन हरामिका व अग़निनी बिफ़ज़लिका अम्मन सिवाक।
मोहतरम प्यारा इस्लाम भाइरो, हिन विर्द के पंहिंजो रोज़ जो मामूल बनायो तो अल्लाह तबारक व तआला चाहो तो अव्हां जो कर्ज़ लही वेंदो। बल्कि मां तो हर पाकिस्तानी खे इहा ॻाल्हि कंदुसि त उहो हर शख़्स इन विर्द के पंहिंजो मामूल बनाए तो जीअं अल्लाह तबारक व तआला असांखे बैरूनी ममालिक जा जेके कर्ज़ आहिनि उन्हनि खां असांखे छुटकारो था फरमाए। आमीन बिजाह नबी अमीन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। वधीक नई क्लिप सां ॿीहर हाज़िर थींदासीं इंशाअल्लाह। असांजो चैनल आहे फ़िक्र दावत इस्लामी, जेको यूट्यूब ते आहे। अहिड़ी तरह हिकिड़ो पेज आहे फ़िक्र दावत इस्लामी जे नाले सां, जेको फेसबुक ते आहे। अवां उन्हनि खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, शेयर कयो ऐं इहे औरादो वज़ाइफ़ अॻिते बि पहुचायो। असांजे इन्हनि चैनल ऐं पेज ते क़ुरान पाक जो कंज़ुल ईमान मां सिंधी तर्जुमो भी पेश कयो वेंदो आहे। अव्हां खे अर्ज़ु आहे त उनखे बि घणे खां घणो शेयर कयो त जीअं सिंधी तर्जुमो कंज़ुल ईमान तमामु घणो फैलिजे ऐं आशिक़ाने रसूल जे दिलनि जो ठार बणिजे। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम।